अदा स्टार्ट किया। जी जी नवाजी रियाज। बहन स्टार्ट कयो। बिस्मिल्लाह कयो, स्टार्ट कयो। अ- अच्छा अदा। आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बे इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। अॼु जंहिं मौज़ू ते आउं रोशनी विझी रही आहियां उन जो तालुक़ु इल्म सां आहे ऐं हिन इल्म मां जेका ईजाद थी आहे तंहिं सॼी दुनिया जे माण्हुनि खे हिक ॿिए सां कनेक्ट करे छॾियो आहे। मौज़ू आहे 21वीं सदीअ में मोबाइल जा असरात। हाणे जीअं त हिन जो तालुक़ु इल्म सां आहे त आउं उन लाइ सभ खां पहिरीं हिकु हदीस मुबारक पेश करियां थी। हदीस मुबारक आहे त फरमायो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त आलिम थियो या तालिब इल्म थियो या दीन जे इल्म खे ॿुधण वारा थियो या इल्म सां मोहबत करण वारा थियो। हाणे इन्हीअ जो मतिलबु इहो आहे त आलिम उहो आहे जंहिंखे दीन ऐं दुनिया जो इल्म आहे ऐं हू दीन जी रोशनीअ मां दुनिया जे इल्म खे सेखारे थो। ऐं तालिब इल्म उहो आहे जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारिस आहे। ऐं उन लाइ पिणु आउं हिकिड़ो किसो ॿुधाईंदसि त हिकु दफ़े महमूद गज़नवी राति जो गश्त करे रहियो हो त हिकिड़े मदरसे वटां अची लंघियो। ॾिठाई त हिकिड़ो तालिब इल्म सबक़ यादि करे रहियो हो, पर मदरसे में जीअं त रोशनी घटि हुई त भरिसां ई दुकान मां ईंदड़ रोशनीअ ते हू पढ़ी रहियो हो। इहो ॾिसी महमूद गज़नवी खे ॾाढो ॾुख थियो ऐं उन इहो हुकुम कयो त हिकिड़ी सोनी शमादान घुराई वञे ऐं उहा पाण उन तालिब इल्म खे ॾिनाई। राति जो ख़्वाब में महमूद गज़नवीअ खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी ऐं पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ए महमूद, रब्बे ताला ॿिन्ही जहाननि में तुंहिंजी एतिरी इज़त करे जेतिरी तो मुंहिंजे वारिस जी इज़त कई आहे। इन्हीअ मां ज़ाहिर आहे त इल्मु सिखणु पैगंबरी विरसो आहे। इल्मु सिखणु ऐं सेखारणु बि बिल्कुलु बिल्कुलु पैगंबरी विरसो आहे। हाणे जीअं त पहिरीं ज़िक्र थी चुको आहे त दीन टीं ॻाल्हि जेका हिन में आहे त दीन जे इल्म खे ॿुधण वारा थियो। त हाणे दीन जे इल्म खे ॿुधण वारनि मां मतिलबु आहे त जिते जिते बि दीन जो इल्म ॾिनो पियो थो वञे त उहो ॿुधो। ऐं चोथीं ॻाल्हि आहे या इल्म सां मोहबत करण वारा थियो। मतिलबु त जेकॾहिं तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त इल्म सां मोहबत त करियो, जंहिंजे करे तव्हांजी ॼाण वधंदी जेका तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। हाणे जीअं त मां इहो चयो त इल्म जेको इल्म जो ज़िक्र कयो आहे जीअं त दुनिया जा सभु इल्म जेके आहिनि से क़ुर पाक मां था निकिरनि, जंहिंजो तर्जुमो पढ़ी ग़ैर मुस्लिम फ़ाइदो वरितो आहे ऐं ॿियनि खे बि उन जो फ़ाइदो ॾिनो आहे। जंहिंमां हिकु इल्मु साइंस बि आहे। साइंसी टेक्नोलॉजी उहे उहे कारनामा कया आहिनि जो अक़ल हैरान आहे। ऐं इन सिलसिले में मुसलमाननि जा बि वॾा वॾा कारनामा ईजादूं आहिनि। ऐं साइंसी तरक़ी जे लाइ जेका साइंसी तरक़ी लाइ जेका जाखोड़ थी आहे, तजुर्बा कया विया आहिनि, नयूं नयूं ईजादूं थियूं आहिनि, हीअ हिकिड़ो वॾो सख़्तु तरीन महिनत जो कमु आहे। ऐं महिनत जो सिलो अलाह ताला हर कंहिंखे ॾिए थो, चाहे उहो ग़ैर मुस्लिम ई छो न हुजे। पर असल में जॾहिं इंसान इल्मु हासिल करण जे लाइ इल्म जे लाइ महिनत
क़ुरान पाक मां था निकिरनि, जंहिंजो तर्जुमो पढ़ी ग़ैर मुस्लिम जेके आहिनि उन्हनि फ़ाइदो वरितो आहे ऐं ॿियनि खे बि फ़ाइदो ॾिनो आहे। जंहिंमां हिकु इल्मु साइंस आहे। साइंसी टेक्नोलॉजी उहे कारनामा कया आहिनि जो अकुल हैरान थी वियो आहे। इन सिलसिले में मुसलमाननि जा बि वॾा कारनामा आहिनि। साइंसी तरक़ी जे जाखोड़ जे लाइ जेका जाखोड़ तजुर्बा, नयूं नयूं ईजादूं, ही वॾो हिकिड़ो सख़्तु तरीन महिनत जो कमु आहे। ऐं महिनत जो सिलो त अलाह ताला हर कंहिंखे ॾिए थो, पोइ चाहे उहो ग़ैर मुस्लिम ई छो न हुजे। त जॾहिं जॾहिं इंसान इल्म लाइ महिनत करे थो त अलाह ताला उन जी सोच में बि वुसअत अता करे थो ऐं उन जी काविशुनि खे कामयाबु करे थो। इहो ई सबबु आहे त अॼु साइंस जी टेक्नोलॉजी टॉप ते आहे। कंप्यूटर 8, 9 ऐं 10 जनरेशन प्रोसेस ते कमु करे रहियो आहे। पूरा उन जे 8, 9, 10 प्रोसेस ते कमु थी रहियो आहे। ऐं मोबाइल फोन प्रोसेस खे नाक़ाबिले यकीन रफ़्तार ते खणी वञी रहिया आहिनि। मोबाइल जी टेक्नोलॉजी तेज़ी सां तरक़ी करे रही आहे। अहिड़ा अहिड़ा एप्स ठाहिया विया आहिनि जेके इंसानी ज़िंदगी खे आसान बनाईंदा अॻिते हली। अॼु जे दौर में इंसान घर वेठे जेकी चाहे तो हासिल करे सघे थो। मोबाइल जे ज़रिए इल्म, नॉलेज, जॉब लाइ सर्चिंग ऐं कंहिं बि स्किल में महारत हासिल करण लाइ कोशिशि करे थो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं ज़बानूं सिखे थो। दीनी इल्म हासिल बि करे सघे थो ऐं दीनी इल्म ॾेई बि सघे थो। इन जदीद साइंसी इन जे ज़रिए दीनी इल्म खे अॻिते वधाइण जे ज़रिए उन दीनी तबलीग आसान थी वई आहे। इन मोबाइल जे ज़रिए जदीद साइंसी टेक्नोलॉजी एतिरी त तेज़ीअ सां तरक़ी कई आहे जो इंसानी सोच खे किथे खां किथे पहुचाए छॾियो अथई। वरी असां ॾिसूं था इंटरटेनमेंट जे लाइ मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जंहिंमें स्पोर्ट्स, गेम्स, मूवीज़, म्यूज़िक, ड्रामास वग़ैरह सभु मोबाइल जे ज़रिए आसानी सां हासिल करे था सघजनि पिया। मतिलबु त मोबाइल हिन वक़्तु इंसान जे लाइ एतिरो ज़रूरी थी वियो आहे जेतिरी इंसानी ज़िंदगी जे लाइ खुराक। ॼण त इंसान मोबाइल खां बग़ैर बेकार आहे। छो त सभई कम ऐं सभई शयूं जेके अॻे अलॻि अलॻि हूंदियूं हुयूं उहे सभु हिन में ज़म थी वयूं आहिनि। मसलन फोन, टाइम, अलार्म, टॉर्च लाइट वग़ैरह, कैलकुलेटर, टेप रिकॉर्डर, कैसेट जंहिंजे ज़रिए वरी मूवी ॾिठी वेंदी हुई VCR ते, उन खां पोइ CD, इहे सभु हिकु मोबाइल में अची विया आहिनि ऐं इंसान जे लाइ आसानी थी वई आहे। इन खां अलावा मोबाइल जे करे इंसान किथे बि आहे त रस्ते में राब्ते में थो रहे घर वारनि सां, किथे बि आहे त इहा एॾी वॾो फ़ाइदो। मोबाइल जे करे वक़्त जी बचत बि थी वई आहे। मसलन कंहिंखे दावत ॾियणी आहे त WhatsApp ते कार्ड मोकिले छॾियो, वक़्तु बची पियो। बिल पे करणो आहे त मोबाइल ज़रिए थी वियो। मतिलबु त कई अहिड़ियूं सहूलियतूं मोबाइल जे करे हासिल थी वयूं आहिनि जेको जीअं हाणे ॾिसो अॻे माण्हू अगरि कंहिं हिस्ट्री जे बारे में का ॻाल्हि मालूम करणी हूंदी आहिनि त तारीख़ जी किताबनि खे वेठा ॻोल्हींदा हुआ। हाणे त सर्च कर, गूगल ते सर्च कयो, मिंटनि में कमु थी वियो। इहो ई सबबु आहे त हिन वक़्तु मोबाइल जी ज़रूरत ऐं फ़ाइदो तमामु घणो आहे। अञा उन में तरक़ी थी रही आहे। पर हर शइ जी जीअं त पर हर शइ जो ज़िद बि आहे। जिते नेकी आहे त उते बदी बि आहे, भलाई आहे त बुराई बि आहे। अगरि मोबाइल होशियारी ऐं ज़हनी सोच में वुसअत ॾिनी आहे त उते उनखे मिसयूज़ जंहिं सभ खां वधीक नई जनरेशन खे मुतासिर कयो आहे। उन लाइ मां ईअं चवंदसि त इहो जेको आहे इहो कमु ताग़ुती कुवतुनि जो वॾो हरबो आहे त नई जनरेशन खे बिगाड़ियो वञे। ऐं उनजो आसान ज़रियो छा आहे? उनजो आसान ज़रियो आहे मोबाइल ऐं मीडिया। ऐं इहा आहे शैतान जी शैतानियत। ऐं शैतान इब्लिस छा कंदो आहे? तॾहिं उहो जॾहिं इब्लिस तॾहिं ख़ुशि थींदो आहे जॾहिं हुन जेको शागिर्द चवंदो आहे, उहो घणेई मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे मोकिलींदो आहे त भई अहिड़ा कमु करे अचो। हिकिड़ो चवंदो मां मर्डर करायसि, मां हिकिड़ो चवंदो मां चोरी करायसि।
हिकिड़ो चवंदो त मां ज़ाल मुड़ुस खे वेढ़ाए अलॻि कराए छॾियो आहे, करे छॾियो आहे। त इब्लीस चवंदुसि त तो सुठो कमु कयो, छो त घर फिटो, ॿार बिगड़िया ऐं दर पदर थिया, तूं इनाम जो हक़दार आहीं। माना नस्ल जो ख़राब थियणु वॾे में वॾी कामयाबी आहे। इन्हीअ करे असां इहो चई था सघूं त हिन वक़्तु असां हिकु नाज़ुक तरीन दौर मां गुज़री रहिया आहियूं। ख़ासि तौर ते वालदेन पंहिंजे औलाद जे बारे में तमामु घणो फ़िक्रमंद आहिनि, छाकाणि त अवेयरनेस वधी वई आहे नेट मीडिया कंप्यूटर जे करे, ऐं हू ॿारनि खे मना बि नथा करे सघनि। इन्हीअ जे ज़रिए ॿार होशियार त थियनि था ऐं इल्मु हासिल कनि था, पर वालदेन जी इहा शिकायत आहे त ॿार सरकश थी विया आहिनि, असांजी ॿुधनि ई कोन था। हाणे इन में ॾोह कंहिंजो थियो, ॾोह कंहिंजो आहे? त मां त ईअं चवंदसि सरासर वालदेन जो ॾोह आहे, उन्हनि जी तरबियत जी कमज़ोरी आहे। चवंदा आहिनि न त पके घड़े कना कोन पवंदा आहिनि। अॻे माण्हू अणपढ़ियल हुआ मगर पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾींदा हुआ। अॼु जे वालतीन ॿारनि खे मोबाइल ॾेई छॾियो आहे, ॼण त हुननि पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे छॾी। अॼु जा ॿार इंस्ट्रक्शन्स ते खे न ऑब्ज़र्वेशन खे फॉलो था कनि, हू ॾिसनि था त वालदेन जी दिलचस्पी छा में आहे। वालदेन खे जंहिं में ॾिसनि था त उहो वालदेन हिकिड़ो मोबाइल खयो वेठो आहे, पीउ बि खयो वेठो आहे, मां बि मोबाइल पई थी ॾिसे, त भला मां बि छो न ॾिसां। ऐं हो बि वरी उनखे मोबाइल पकड़ाए था छॾनि, हलो तूं बि आज़ादी। हाणे आज़ादी, मोबाइल जी आज़ादी ॿार खे अगरि ॾिनी वई त उन्हनि खे मुश्किल में विझी छॾींदी। नतीजा तमामु बुरा था निकिरनि, छो त तागूती कुवतूं, साइबर ठग कचे ज़हन खे कैप्चर करे ब्लैकमेलिंग करे नुक़सान पहुचाइनि था। हाणे इन्हीअ जो हल छा आहे? हल इहो आहे त हिन वक़्तु जेको आहे, हिन दौर में हिन वक़्तु ॿार जी ज़हनी नशो नुमा 1 साल खां वठी 5 सालनि ताईं मुकमल थी वञे, जेका अॻे 10 सालनि ते मुकमल थींदी हुई। एतिरो फ़र्क़ु पइजी वियो आहे। सो तंहिं करे हाणे वालदेन खे ऐं ख़ासि तौर ते माउ खे ज़्यादा में ज़्यादा तवजो ॾियणो पवंदो। अॻे ज़माने जी माउनि वांगुरु, छो त माण्हू त रुगो मोबाइल में पूरियूं थी वियूं आहिनि, मोबाइल पियो थो ॾिसे। ऐं ईअं कोन थींदो त ॿार मानी नथो खाए ॾियोसि मोबाइल, पाण बि मोबाइल पई ॾिसे वेठी। ॿार जो ज़हन हिकु कचो ज़हन आहे, जेको कुझु ॾिसंदो ऐं ॿुधंदो हू पंहिंजे ज़हन में स्टोर करे छॾींदो आहे। पोइ सॼी ज़िंदगी उहे ॻाल्हियूं, उहे हक़ीक़तूं उनजी शख़्सियत ते असर अंदाज़ थींदियूं आहिनि। हाणे चाहे उहे बुरियूं हुजनि या भलियूं हुजनि, पर उहो जेको कचो ज़हन जेको रखंदो आहे, उहो ज़हन जेको उनमें वेठल हूंदियूं न उहे ॻाल्हियूं, त पोइ जॾहिं हू हिकिड़ी प्रैक्टिकल लाइफ में ईंदो, थोरो वॾो थींदो, त उहे इन में असर अंदाज़ लाज़मी थींदियूं। अॻे जो माण्हू ॿारनि खे सुम्हण महिल दीनी इस्लामी मालूमात बहादुरी, फतह जा कारनामा, गुनाह ऐं सवाब मुतलिक़ आगाही ॾींदियूं हुयूं। ऐं उन्हनि जा जेके पेर हूंदा हुआ, पंहिंजे ॿारनि खे ॿुधाईंदा कि पुट खे विहारे चयूं त बाबा तव्हांजे अॻियां ॿ रस्ता अथव, हिकु रस्तो अथव टेढ़ो ज़िगज़िग वारो, उन में वॾा वॾा हर्डल अथव, वॾियूं मुश्किलूं, वॾी तकलीफ़ूं, वॾी मुसीबतूं अथव, पर तव्हां पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां, पंहिंजी महिनत सां उनखे पार करे जॾहिं तव्हां पंहिंजी मंज़िल ते पहुचंदव त तव्हां हिकिड़ो कामयाबु इंसान बणिजी वेंदव, छाकाणि तव्हां पंहिंजे एनर्जी वारे वक़्त खे इस्तेमालु करियो, पंहिंजी मंज़िल ते पहुची वियो। हाणे पंहिंजी महिनत ऐं तजुर्बे जो जॾहिं तव्हां पहुचंदो मंज़िल ते, त पंहिंजी सॼी ज़िंदगी जो महिनत जो फल, तजुर्बे जो फल खाईंदो, छाकाणि त उहो जेको वक़्तु हूंदो सो तव्हांजे एनर्जी घटि थियण जो वक़्तु हूंदो, छाकाणि त जेका अर्ली एज जी जेका आहे एनर्जी, उहा तव्हां पंहिंजे महिनत खे ॾिनी। पर जेकॾहिं तव्हां आसान रस्तो चूंडियो, जंहिंमें घुमण फिरण, खेल तमाशा, पार्टियूं कचहरियूं कयव, त पंहिंजी इन एनर्जी वारो वक़्तु ज़ाया करे छॾींदो। पोइ जॾहिं एंड ते पहुचंदो त सवाइ पछताइण जी कुझु बि न हूंदव। उन वक़्तु कुझु करे बि न सघंदो, छाकाणि त एनर्जी घटि थी वेंदी।
त इहो उहो वक़्तु आहे जंहिंमें तव्हांखे महिनत करणी आहे। इहो पीउ उन्हनि खे औलाद खे ॿुधाईंदो सम्झाईंदो ऐं उन्हनि खे चवंदो त बाबा हिकिड़ो जीअं हिकिड़ियूं न्याणियूं हूंदियूं छोकिरियूं हूंदियूं त उन्हनि खे इहो चयो वेंदो त बाबा अॻिते वधो कामयाबु थियो, हिकिड़ी हद मुक़ररु कयो, उन हद खां वधीक अॻिते न वधो। त हू उन इंस्ट्रक्शन ते फॉलो कंदा। अॻे वक़्त जूं जेको कुझु वक़्तु पहिरीं, हाणे त ॾाढो मुश्किल आहे, पर वरी बि मुश्किल कोन्हे। मां त ईअं चवंदसि त वरी बि मुश्किल कोन्हे को, जेकॾहिं सुठी तरबियत घर जी आहे त उहा काॾे कोन थी वञे ऐं उनजो असरु लाज़मी थींदो। अहिड़ी तरह सां वालदेन जो वॾो रोल आहे औलाद जी ज़िंदगी ठाहिण में। जॾहिं ॿारु स्कूल थो वञे त पीउ जो इहो रोल आहे त हू पंहिंजे ॿार जे पंहिंजे ऐं ॿार जे विच में को डिस्टेंस न रखे, ताकि हू पंहिंजो को मसइलो या स्कूल जी का ॻाल्हि बेधड़क पंहिंजे पीउ सां डिस्कस करे सघे। हा, इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त पीउ जेतिरी मोहबत करे त वरी पंहिंजो थोरो रोब बि औलाद ते ज़रूरु रखे, इहो ज़रूरी आहे। छाकाणि त उन सां ॿार खे इहो डपु रहंदो त अगरि मां को ग़लति कमु कंदुसि त मुंहिंजो पीउ मूंखां नाराज़ थींदो। पीउ ऐं जेकॾहिं वरी पीउ जी वरी हिकिड़ी हुन में ॿियो बि कमु आहे त अगरि हू घर में हुजे त औलाद जे दिलचस्पियुनि में हिसो वठे, जंहिंसां औलाद ख़ुशि बि थींदो ऐं हुन में एतमाद बि पैदा थींदो। ॿी ॻाल्हि त वालदेन इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखनि त ॿारनि जे साम्हूं मोबाइल ऐं नेट वग़ैरह वाच न कनि। हाणे माउ कंदी या पीउ न कंदो, उन वक़्तनि में ॿार ते तवजो ॾींदो, ध्यानु ॾींदो त ॿार त बिल्कुलु उन्हनि सां ओड़े नमूने सां ॾिसंदो त मुंहिंजा पीउ माउ मूंसां एतिरो अटैच आहिनि ऐं मूंखे तवजो था ॾियनि। ॿारनि सां गॾु स्पोर्ट्स, पीउ जेको आहे स्पोर्ट्स से गेम्स वग़ैरह ॾिसनि त उहो वधीक सुठो आहे। ऐं हाणे जेको इहो नेट आहे, उहो नेट जेको उनखे इहो गेम्स अहिड़ा निकिता आहिनि जंहिंमें गेम्स में बि नेट जो लिंक आहे। तंहिंजे करे सोचे सम्झी ॿारनि खे डाउनलोड करे नेट अहिड़ा इहो गेम्स अहिड़ा ॾिजनि जंहिंमां नेट जो कनेक्शन न थी सघे। छो त ॿारनि ते शुरूआती दौर जेको ॿारनि जो आहे, जेको नंढपण जो दौर, जेतिरो सम्झो 10 सालनि ताईं 11 सालनि ताईं, इन दौर में ॿार ते सख़्तरीन तवजो हूंदी त हू नेट इस्तेमालु न कनि। ऐं तंहिंखां पोइ त वरी जॾहिं हू वॾा था थियनि त पोइ वरी ॿी ॻाल्हि थी वञे न। पर इन वक़्त में जेकॾहिं हुननि खे सुठी तालीम, सुठी तरबियत, सुठियूं ॻाल्हियूं ऐं उनजे दिलचस्पी में हिसो वठणु, उन्हनि खे गेम्स जे मुतालिक़ जेका हुनजी दिलचस्पी हुजे जंहिंमें उनखे उन में एप्रिशिएट कनि त उन सां वॾो फ़ाइदो थींदो। वालदीन जो वरी इहो बि फर्ज़ु आहे त ॿारनि खे मोबाइल जे बारे में सुठी ॼाण ॾियनि त इन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं नुक़सानात कहिड़ा आहिनि, बजाए इन जे त हू कंहिं ॿिए खां मालूमात वठनि जेकी उन लाइ बहितरु न थींदो। ऐं असल हक़ीक़त इहा आहे त जंहिं मां बि रियलाइज़ कंदसि त छा मां बि इन ॻाल्हि खे रियलाइज़ थी करियां त वरी बि वालदेन इहो चवंदा त असां ॿारनि खे कंट्रोल कीअं करियूं। छाकाणि त मोबाइल हर कंहिं वटि आहे। अॼुकल्ह जा माना ॾिसो त हाणे जीअं मिट माइट जा ॿार अचनि था, हर कंहिं वटि मोबाइल आहे। असां पंहिंजे ॿारनि खे कीअं झलियूं, कीअं कंट्रोल कयूं? इहो सुवालु आहे, बिल्कुलु आहे त असां उन्हनि खां कीअं असां उनखे मना कयूं। ऐं असल में अॼुकल्ह जा ॿार एतिरा त होशियार आहिनि जो ईअं सम्झो त असां 100 नंबरनि ते आहियूं त ॿार 500 नंबर अॻिते आहिनि असांखां, अञा पूरी तरह सां ॻाल्हाए बि नथा सघनि त ॿार चवे थो मां डाउनलोड कलां। हाणे साईं पुॼो, ॿार अञा ॻाल्हाए बि कोन थो सघे ऐं चवे थो मां डाउनलोड कयां, मां डाउनलोड कलां। त पोइ इन में तव्हां सम्झो त केतिरो असरु आहे ॿार खे मोबाइल ॾियण जो, त उन सां हुन जूं अखियूं ख़राब थी सघनि थियूं ऐं हुनखे ॿियनि दिलचस्पी में हिसो वठाइजे। इहो यकीनन इहो आहे, बिल्कुलु जिते ईअं ॻाल्हि थी चइजे त उनखे कीअं बचाइजे त उन में तवजो बि जी ज़रूरत आहे न। वालदेन मां बि चवंदी त मां मोबाइल पंहिंजा प्रोग्राम ॾिसां, पीउ बि ईंदो त मां पंहिंजो प्रोग्राम ॾिसां, ॿार पिया पंहिंजे लेखे
ॿार जॾहिं तवजो ॾिसंदो ई कोन त पोइ ॿार ॿाहिरि जेको सो ॻोल्हींदो कंहिंजी तवजो त भला कंहिं ॿिए जी मूंखे तवजो मिले। मतिलबु ईअं सम्झो त असांखे मुक़ाबिलो करिणो आहे हालात सां, हिन हालात सां, त जीअं पंहिंजे नस्ल खे असां बुराइनि खां बचाए सघूं। असल में टीन एजर्स वारो जेको दौरु आहे उहो आहे 13 साल खां 17 सालनि ताईं। हाणे इहो दौरु हिकिड़ो ख़तरनाक तरीन दौरु आहे जंहिंमें ॿार जे बिगड़ण जो ख़तरो आहे। हाणे इहे 13 सालनि खां वठी 17 साल जे दौर में इहो सम्झणु घुरिजे त हिन में असांखे घणी में घणी ख़बरदारी करणी आहे स्कूल में। तंहिं करे इन दौर में वालदेन खे ज्यादा से ज्यादा ख़बरदारी करणी आहे त उहो ईअं वालिद जेको हूंदो आहे उनखे स्कूल में वञणु घुरिजे। उन में उहो ॾिसे त ॿार जेको आहे ॿार जी ॿाहिरि दोस्ती कंहिंसां आहे, कहिड़ी दोस्ती अथसि, कहिड़े क़िस्म जे छोकिरनि सां उथे वेहे थो। ऐं उन पर इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त उन सां गॾोगॾु नरमीअ सां बि पेश अचिणो आहे त जीअं ॿार ज़िदी बि न थिए। सो उन करे असां चऊं था त असां ॿारनि खे कहिड़े नमूने सां बचायूं। असां अॻे जेके अॻु ज़मानो जेको हूंदो हो न त उहो सवलो हुयो ॿारनि खे पालण वारो। हाणे तमामु घणो ॾुखियो आहे जो ऐं उनखे माना माण्हू जेको आहे वॾी ख़बरदारीअ सां थो उनखे डील करणो वञे। ऐं हाणे इन्हनि खे ॿारनि खे अॻु पुठि सभु कुझु ख़बर आहे। असांजी छा ज़िंदगी जे जेके तर्ज़ ज़िंदगी जेका गुज़ारे रहिया आहियूं असां, त उन में असांखे जेको सो इहो सोचणु घुरिजे असां पंहिंजे ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां हलायूं, कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि खे हैंडल कयूं। ऐं ॿाहिरि बि जेसि ताईं पोइ जेसीं जॾहिं हू 17 खां 18 सालनि जी उमिरि ते अचनि था त पोइ हुननि में हिकिड़ी पुख़्तगी अची थी वञे। त हिकिड़े किसो ॿुधायां थी हिकिड़े ॿार जो, सो बि हिन ई दौर जो आहे। त उन दौर में जो ॿारु जेको आहे उनजी माउ मूंखे बि ॿुधायो त मुंहिंजो पुटु जेको आहे मां उनखे नंढे लाइ खां वठी ऐं इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुअसि, इस्लामी दीनी ॻाल्हियूं, असहाबनि जूं ॻाल्हियूं ऐं फतूहात जेके हा उहा सलाहुद्दीन अयूबी जूं ॻाल्हियूं, माना मतिलबु उन कीअं फतह कई ऐं इस्लामी ॻाल्हियूं ॿुधण सां उन ॿार खे उनखे असां मोबाइल न ॾिनो। थी सघे थो उन वक़्तु मोबाइल न हुजे या मां न हुजे कपल पुछी, पर बहरहाल उन वक़्त में बि भला मोबाइल न हो त ॿियूं बि त घणी हुयूं न जेकॾहिं तरबियत में थोरी कमज़ोरी हूंदी त पोइ उहा ज़ाहिर थींदी। त हुन ॿुधायो त जॾहिं मुंहिंजो ॿारु जेको आहे जॾहिं 12 सालनि जो थियो, 12-13 साल जो थियो ॿारु, हिकिड़े ॾींहुं मूं वटि आयो ऐं मां चयो त मूं वटि आयो मूंखे चयईं त अम्मा मां जंहिं छोकिरनि सां उथां वेहा थो उहे वॾा वॾा वॾनि माण्हुनि जा, वॾेरनि जा, सियासतदाननि जा ॿार ॼण इहे जेके बिगड़ियल ॿार जीअं चइजनि, तिन खे चवनि था त पढ़ण जी ज़रूरत कान्हे, घुमो फिरो, गाॾियूं हलायो, सभु कुझु। उन्हनि पार्टी कई, हुन पार्टीअ में हुननि शराब पे पीतो। पर अम्मा ॻाल्हि ॿुधव, जॾहिं मूंखे बि ऑफर कयूं शराब जी त मूंखे तव्हांजी तस्वीर अची वई, बाबा जी अम्मा जी तस्वीर अखियुनि अॻियां अची वई। माने छा आई त मूंखे झलियो हो त शराब हराम आहे, ही गुनाह आहे, ही सवाब आहे। हाणे छा इते कमु आयो, इते कमु आई जेका तरबियत जेका हुन घर में ॾिठी ऐं ॿुधी ऐं उनजे दिमाग़ में स्टोर थी वियूं जेके नंढपिण जूं ॻाल्हियूं त छा हराम आहे, छा हिलाल आहे, छा गुनाह आहे, छा सवाब आहे। हाणे उहो जो स्टोर थियल हुयो त अखियुनि जे अॻियां चई त मुंहिंजी माउ जो चहिरो अची वियो, मुंहिंजे पीउ जो चहिरो अची वियो ऐं उथी हली वियुसि। पोइ ॿार खिल पई अचे त ॿार खे हिकिड़े ॾींहुं हुन चयो त बाबा पढ़ाईंदी हुई, चई मां पढ़ाईंदी हुयसि जज़ाक अल्लाह। त माउ खे अची चई त मां अॼु मूंखे न छोकिरे हुन फलाणो छोकिरो हुन मूंखे गार ॾिनी ऐं माना हुनखे अलाह बदिलो ॾींदो। हाणे इहा ख़बर न आहे त बदिलो ॾींदो कहिड़े नमूने सां, मतिलबु जहिड़ी चवण जो मतिलबु आहे त माउ जी तरबियत जेका शुरूअ खां वठी जेका माउ जी तरबियत आहे उहो हिकिड़ो वॾो इंस्टीट्यूट आहे, इंस्टीट्यूशन आहे, जंहिंखां पोइ ॿारु जेको आहे अॻिते चढ़े थो, पोइ हू उस्तादनि जे हथ थो चढ़े। अॼु जेको कंप्यूटर ॾिसो, कंप्यूटर
पर जेको कंप्यूटर खे ॿार कीअं थो जल्दी सम्झी वञे। उस्ताद चवंदा अॻे त बाबा तव्हांजो ज़हन आहे हिकिड़ो फ्रेश ज़हन आहे, पोइ तव्हां जल्दी को सो सम्झी था वञो। पोइ चवंदा आहिनि न तव्हांखे उधीअ जी न खुटीअ जी न लथे जी न लथो न चढ़े जी न सिज लहण जी न चढ़ण जी का ॻणती कान्हे। असां हींअर जेको आहियूं जेको असांजे दिमाग़ में हिकिड़ी ॻाल्हि सोचींदासीं त 10 ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं, जेकॾहिं कमु हिकिड़ो कंदासीं वेठा त दिमाग़ में ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं। तंहिं करे असां अॼु बि इहो ॾिसो त कंप्यूटर जेको आहे नंढो ॿारु जल्दी सिखी थो वञे, वॾो थोरो देरि सां थो सिखे। छाजी करे? जो ज़हन ख़ाली कोन्हे, ज़हन में कई ॻाल्हियूं आहिनि, ज़िमेदारियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि खे ॾिसंदो अथई हा हे सिखां थो पियो, दिमाग़ में वरी ॿी ॻाल्हि पई हलंदी। त इन जे करे अॼुकल्ह ॿार जेको उन जे फ्रेश ज़हन में जेको बि आहे सो कंप्यूटर जो जेको मवाद आहे उहो हिकदमि सां हू कैच करे थो वठे। मोबाइल जो असां घणी ॻाल्हि ॿुधो त ॿार खां पुछो, ॿार बिल्कुलु तव्हांखे सही ॿुधाईंदा। सो तंहिंजे करे इहो असां असां इहो जेको इन ते ॻाल्हि ते सोचूं त असां अलाह साईं असांखे असांजी औलाद खे ऐं असांखे हिन असां कहिड़ी तरह सां उनखे सोचे सम्झी हिकु त सभ खां पहिरीं त असां इहो सोचूं त घर में दीनी माहौल रखियो वञे ऐं पोइ सुठी तरबियत जे करे ॿार ॿाहिरि जी दुनिया में बिगड़ण खां बची वेंदो इंशाअल्लाह। ऐं अलाह ताला खां इहा दुआ आहे त अलाह ताला असां सभिनी खे अलाह ताला असां सभिनी खे पंहिंजो असां सभिनी ते पंहिंजो रहम करम करे ऐं असांजी औलाद खे ऐं हिन नई नस्ल खे शैतान जे शिर खां ऐं उन जी शैतानियत खां महफ़ूज़ रखे, दीन ऐं हिदायत जी हिन राह ते साबित कदम रखे। आमीन सुम आमीन या रब्बल आलमीन व आखिर दाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सल्लम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह ख़ैर, वॾी वॾी जज़ाकल्लाह।